votes acquired by Mahmood Khan Achakzai, 119. The votes acquired by Asif Ali Zardari, 255. हुक्मरान ताज उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी बियो भेरो अक्सरियत सां मुल्क जो सदर चूंडी वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार महमूद खान अचकज़ई खे शिकस्त। सेनेट, क़ौमी असेंबली, सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान असेंबली में आसिफ ज़रदारी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई। केपी असेंबली में महमूद खान अचकज़ई जी सरसे आसिफ अली ज़रदारी जी कामयाबी ते असेंबलियुनि में एक ज़रदारी सब पे भारी जीए भुट्टो जे नारनि जी गूंज। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सदारती उम्मीदवार महमूद खान अचकज़ई शिकस्त क़बूले वरिती। संदसि चवणु आहे त पहिरियों भेरो सदारती चूंड में न को वोट ख़रीद थियो ऐं न ई वरी विकिरो थियो आहे। डॉक्टर अब्दुल मालिक बलोच वोट ॾियण लाइ राज़ी हुयो, पर आख़िरी वक़्त तिरकी पियो। नवाज़ शरीफ़ खे पंहिंजी पार्टी जे सियाननि माण्हुनि जो आवाज़ ॿुधणु घुर्जे। हिक पार्टी खे पाकिस्तानी अवाम वोट ॾिना जेको क़बूल करणो पवंदो। आसिफ अली ज़रदारी जे ॿियो भेरो सदर चूंडण बाद जमहूरी क़दरनि जो तसलसल आहे। आसिफ ज़रदारी वफ़ाक़ जी मज़बूती जी अलामत साबित थींदो। इत्तेहादी पार्टियूं गॾिजी मुल्की तरक़ी खुशहाली लाइ गॾिजी कमु कंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़